जी तमन्ना हुंदी आ उन औरत कुराड़ी वांगुर जदे मिस्र जे बाजार जे अंदर हजरत यूसुफ अलैहिस्सलाम के विक्रो करण जे ला ऐलान कयो वयो। दुनिया जा ताजर अची वया, दुनिया जा अमीर गद थिया त असां अल्लाह जे नबी यूसुफ अलैहिस्सलाम के खरीद कंदासी। एकड़ी कुराड़ी बेचारी औरत हुई, उन वट बियो त कुछ भी कोन हुयो, सोन कोन हुयो, दौलत कान हुई, सुट्र जो हिकड़ो वीटो हुयो, वो सुट्र जो वीटो खणी जे कतार में बीही रही। मिस्र जे व्यापारन चे ओ कुराड़ी छाजेला आईया? जवाब थी दे ए नौजवान तवां छाजेला आया हो? चे असां त हजरत यूसुफ के खरीद करण आया हो। चे पो मां भी उन के खरीद करण आई हां। ए कुराड़ी तो वट छाहे? चे हे सुट्र जो वीटो। चे कदे सुट्र जे वीटे सा अल्लाह जो नबी या इंसान खरीद थियो आ? कह चयो मूं वट सोना, कह चयो मूं वट चांदिया, कह चयो मूं वट अशरफियूं, कह चयो मूं वट मोती, कह चयो मूं वट हीरा। उन अल्लाह जी कुराड़ी बानड़ी केड़ो प्यारो जवाब दिनो। ऐ मुसलमान, अगर इहो हिकड़ो जवाब भी तवां सां जे समझ में अचे वने, यार वट देर काने का बेड़ो पार थी वने। उन कुराड़ी जवाब दिनो, ओ मिस्र जे बाजार में अल्लाह जे सुने नबी जे खरीदारी जे ला कतारूं करे बीहण वारो खरीद जरूर कोई हिकड़ो कंदो, लेकिन जने अल्लाह जा फरिश्ता पंहिंजे सुने नबी जे खरीदारन जो नालो लिखंदा, बुधायो त मां कुराड़ी जो भी नालो लिखल हुंदो या कोन हुंदो? उन अमीर खरीदारन जवाब दिनो, बेशक कुराड़ी नालो तुझो भी जरूर हुंदो। उन कुराड़ी चयो, मुंड में भले तव्हां जा नाला हुजन, अगवाणी में भले तव्हां जा नाला हुजन, मां गरीब जरूर आहियां, पर अंदर में पांजे सुने नबी जे मोहब्बत रखण वारी आहियां। बस मुझो नालो रुगी उन जे गुलामन में खरीदार में लिखजी वने, पो भले कुंड ते लिखजे या पासे ते लिखजे। मुझो ईमान जदे अल्लाह जे दरबार में मुझो नालड़ो पहुंचंदो, मुझो करीम रब जरूर मुखे भी माफ करे छनींदो। ऐ मुझा मुसलमान भा, जदे भी दुरूद या जिक्र जे महफिल में अची या का खैर खैरात करी त तसव्वुर इहो कंदो कर त जेड़ो आया तहड़ो गरीब सही, मिस्कीन सही, गुनहगार सही, लेकिन जेको कया थो या हेडो पंधड़ो करे थो वञा, कह जेला तो पंध कया, जह यार जेला पंध थो कया, जह महबूब जेला पंधड़ो तो कया, उन महबूब के मुझी खबरा, उन महबूब के मुझो हाल मालूम आ। ऐ मुझा दोस्त अजीज, ओहो महबूबा जेके फर्श वारन जो त छा, पर जेके फर्श जे अंदर हुंदा हन मुझो मुस्तफा उनन जो हाल भी ॼाणंदो आ। ऐ मुझा दोस्त, बस इन सुणी नियत सा, इन सच्चे अकीदे ऐ मोहब्बत सा जेके तू न पंधड़ा करे आयो है, तोखे अल्लाह जो कुरान थो बुधाया। अल्लाह जे पाक कुरान करीम जे अंदर मुझे बेनियाज रब फरमायो, अल यौम नख्तिमु अला अफवाहिहिम व तुकल्लिमुना ऐदीहिम व तशहदु अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून।
मुझे सुने करीम रब जे ज़ात फरमायो जदे क़यामत जो ॾींहुं ईंदो सिज नेज़े जे बराबर हूंदो नफ्सा नफ्सी जो आलम हूंदो मुझे बेनियाज रब फरमायो उन दिहाड़े ते तवां जे ज़ुबान जे मथा तालो हयो वींदो मुहर लगाई वींदी कंहिंजी भी ज़ुबान ॻाल्हाए कान सघंदी मुझे बेनियाज रब फरमायो मता सोची त जियां दुनिया में ठगी करे अकुल हलाए जान छड़ाए थो वञा क़यामत में भी ये नमूना करे जान छड़ाईंदुसि मुझे बेनियाज रब फरमायो खबरदार थी क़यामत जे दिहाड़े मां बेनियाज रब तुझे ज़ुबान ते मोहर हणी छॾींदुसि तुझे जिस्म खे मां अल्लाह इजाज़त ॾींदुसि पोइ मुझे रब फरमायो तव्हांजा हथड़ा बि ॻाल्हाईंदा तव्हांजा हथड़ा बि ॻाल्हाईंदा तव्हांजा पेर बि गवाही ॾींदा व तशहदु अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून तव्हांजा पेर गवाही ॾींदा ओ मुझा करीम रब ओ मुझा मिठड़ा करीम रब हे तुझो बानो गुनहगार जरूर हुयो मगर मुझा मौला गोठ गुलाम हैदर मल्लाह जे अंदर फकीर नूर मोहम्मद ऐं उन जे भाइरनि तुझे महबूब जे मिलाद जी महफिल सजाई हुई तुझे महबूब जे बचड़े सैयदना अब्दुल कादिर जीलानी घोट जे यारीअ जी महफिल सजाई हुई ओ मुझा रब करीम इन तुझे बाने असां सां पंधड़ो करे हली उन महफिल में वेही करे अल्लाह जो कुरान भी बुधो हो तुझे महबूब जो शान भी बुधो हो मुझो रब फरमाइंदो ओ गवाही ॾियण वारा पेरड़ो तव्हां गवाही था ॾियो ही तव्हां के नेकीअ जे तरफ़ वठी वियो हो मां अल्लाह तव्हां जे गवाही जे करे इन बाने के माफ करे तो छड़िया ऐ मुझा दोस्त अजीज ए तुझा साजा पेर गवाही दींदा तुझा साजा हथ गवाही दींदा इन करे बुजुर्गाने दीन फरमाइंदा हन हथन के जदे इस्तेमाल करी त सोचींदो कर के जी चोरी न कंदो कर ये हथ तुझा तुझे मथा गवाही दींदा इहो न सोचजा तमा चोरी रात जे ऊंदाहीअ में पियो कया भाग्या सुता पया हन ऐं तुझे भाग्य मां के खबर ना है मगर मुझो रब तो फरमाए तुझा हथ गवाही दींदा तुझा पैर भी गवाही दींदा ओ मुझा करीम रब असा के रात जो ही चोरन ते वठी वींदो हो मुझा मौला गरीबन जो पानी वनी रात जो भजंदो हो मुझा मौला गरीबन जो गाह वनी चोरी कंदो हो ओ मुझा करीम रब रात जो मानू निंड कंदा होया ए गरीबन जो बुहजी उठार के चोरी खणी ईंदो हो ओ मुझा करीम रब असा हथन साही जुल्म कंदो हुयो गरीबन जा हक खाइंदो हुयो मुझे बेनियाज रब फरमायो तू जोई जिस्म तुझे मथा गवाही दींदो मां अल्लाह जी पकड़ सख्त कई वींदी कहे बे जे गवाह जी जरूरत कान हुंदी तो जो जिस्म तुझो गवाह हुंदो जे अजकल कुछ टाइम अग में इते नारो हलियो त मुझो जिस्म मुझी मर्जी मुझो रब जो कुरान तो चवे जिस्म तुझो आ पर मर्जी तुझी ना है मर्जी उन जी हुंदी आ जेको तुझे जिस्म जो मालिक ऐं खालिक हुंदो आ ए मुझो जिस्म मुझी मर्जी न जिस्म मुझो मर्जी मुझे रब जी जात जी मुझे बेनियाज रब जा बांधड़ो अचो तो पांजे सुने करीम रब जे जात जो नालड़ो वठी करे महबूब मदीने वाले मीर जे जिक्र ऐं दुरूद के बुलंद करे पांजे रब के राजी कयो अचो त अल्लाह जे कुरान करीम खां पुछो त जेके अल्लाह जे
ज़ात जे मथा अण दिठो ईमान आणे करे ज़िक्र ऐं दुरूद जे महफ़िल में वेहंदा पांजा कमड़ा छदे पांजा बचड़ा मिट माइट छदे मुझो अल्लाह पांजे कुरान करीम में छा तो फरमाए इन्नल्लज़ीन यख़शौन रब्बहुम बिलग़ैब लहुम मग़फ़िरतुन व अज्रुन कबीर। मुझे बेनियाज रब फरमायो ओ आधी जो उठी करे मां अल्लाह जे खौफ में रोण वारा रात जो जागी करे मां अल्लाह जे दरबार में सजदा करण वारा मुझे बेनियाज रब फरमायो तू अण दिठो मां अल्लाह जे ज़ात जे मथा ईमान आणे रुंदो आ तू फर्श ते रुंदो आ मां अल्लाह अर्श ते तुझा गुनाह माफ करे छड़ींदो हां। ऐ मुझा दोस्त अजीज याद रखी छड़ी दुनिया जे अंदर अम्मड़ जो प्यार सब कह डिठो जेतरा भी वेठा हो सभिनी के खबर आ अम्मड़ जो प्यार छा थींदो आ पर तो असा के अंदाजो कोने त खुदा ऐं मुस्तफा जो प्यार छा थींदो आ। ऐ मुझा दोस्त अजीज अम्मड़ पंजे बच्चे ला दुआ घुरंदिया अम्मड़ पंजे बच्चे जो ख्याल कंदिया अम्मड़ पंजे बच्चे जला फिक्र कंदिया लेकिन मुझो बेनियाज रब मुझो सुनो करीम रब पंजे बानन के फरमाइंदो आ ऐ मुझा बाना जहड़ो आही तहड़ो रुगी मां रब जे दरबार जे अंदर रोई सजड़ो करण तुझो कमा उनके कबूल करण तुझे करीम रब जो कमा। ऐ मुझा दोस्त मुनासिब टाइम जे अंदर एक गाल कया कदे पांजे पाण खां भी सवाल कयो जे कदे भेरिया सिटी मां मुख्तियार कार जे ऑफिस मां या जज साहब जे ऑफिस मां तवा साडे न्यापो अचे त सुभाणे सुबह जो हजार रुपया हुकूमत नींदी खैरात में दियो खबर रात निंड इंदी 4 बजे घरों निकरंदासी थोड़ो तो गालायो थोड़ो गालायो अज कुराड़े के जो कुराड़ा नमाज पढ़ चे तो अब्बा मुखे सी उथण खटतो न थो दे कुराड़ी के जो दादी नानी जीजी उठी नमाजड़ी पढ़ अब्बा उठी का न थी सगा पर जे न खबर पे त जज साहब हजार हिकड़े भाती के तो दे नौजवान मर्द औरतों निंड में हुंदा कुराड़ा कुराड़ियों असुर सा वनी अब्बा सा महल सा निकरी वणो मता सुबह जो न पहुंची सको या गाल सच्ची आया न मुझा दोस्त जरा गौर कयो असा आयूं त मुसलमान सदायूं त मुसलमान था असा जो ईमान केतरो न कमजोर आ मुझो बेनियाज रब थो हर नमाज जे टाइम ते मस्जिद मां अज़ान इंदी आ सद थींदो आ हय्या अलसला हय्या अलल फला हलिया नमाज ते हलिया कामयाबी जे तरफ यानी नमाज ते अचण तुझो कमा कामयाब करण तोखे मुझे करीम रब जो कमा। आवाज किथों मिलंदो आ चो मस्जिद मां किथों आवाज मिलंदो आ अल्लाह जे घर जो आवाज सच्चो आ या शक्का मुसलमान। ए नौजवान मुझा दोस्त ए मुझा नौजवान भा याद रखी छद अज चो नमाज कपड़ा ठीक कोनन अदा नमाज सही दुकान ते अदो अचे त पो वणा थो अजीब बहाना गोलण वारो खुदा जे वास्ते इन जिंदगी जे तरफ थोड़ो तवज्जो नहीं सोचो जदेन हजरत इस्राइल जे मथो बीहंदो उठी पुट तैयारी कर न्यापो अची वयो थई उन मल उन
उनखे भी ई जवाब सोचे जजा हज़रत इज़राइल 2-3 मिनट तरस अदो अचे दुकान ते वेहारिया पो मुखे भले वठी वञ चवंदासी ऐ मुसलमान उनखां पहिरियों जो तुझो टाइम पूरो थी वञे ऐं तुझा चे ॿिया नमाज पढ़न उनखां पहिरियों अल्लाह जी नमाज पढ़ याद रखी छॾ धोखो न कर पाण सां उहे माण्हू यकीनन तोखे धोखो था ॾियनि जेके तोखे चवनि था त तूं मीलाद कर नमाज पढ़ न पढ़ जन्नतियां तूं यारी कर तूं जन्नतियां बेशक यारी जे सदके भी जन्नत जो रस्तो मिलंदो मीलाद जे सदके भी जन्नत जो रस्तो मिलंदो लेकिन मुखे को हिकड़ी तरवायत बुधा त मीलाद वारे महबूब या यारी वारे यार कदे नमाज छदी हुजे का हिकड़ी त गाल मुखे बुधायो ऐ मुसलमान अल्लाह जे पाक कुरान करीम ते जे कदे यकीन थो रखी ते पटाकी मानू जेके मटाकुन वारी तकरीरू करे अल्लाह जे मखलूक के ये गैर जरूरी ख्वाब दिखारे अल्लाह जो खौफ मानन जे दिल में खत्म करने वाला उनन जे गालन ते न लग मां रब जो कुरान करीम थो पढ़ा अल्लाह जे पाक कुरान करीम जो तर्जुमो थो कया बुधंदो वञो मुझे बेनियाज रब फरमायो फी जन्नाती यतसाअलून अनिल मुजरिमीन मा सलककुम फी सकर कालू लम नकु मिनल मुसल्लीन वलम नकु नुतिमुल मिस्कीन छा पढ़ियो जो रब जो कुरान जवाब दे छा पढ़ियो अल्लाह जो पाक कुरान उन पाक कुरान करीम जे अंदर जेको मौलाना तवा के नमाज जी तबलीग न करे जेको मौलाना तवा के नमाज जे मुतालिक खुदा जो खौफ न ॾियारे अजीज़ान मन या वरी जेको ठका वहण वारो ये चवे त नमाज पढ़ण कम ज़नाना वल रोजा सरफा रोटी हथरा तू इहे नाटक ठाहे उनके अल्लाह जो कुरान दिखारियो मुझे बेनियाज रब फरमायो जन्नती जदे जन्नत में हुंदा ब्या जेके जहन्नमी जहन्नम दे वींदा उहे जन्नती उन दोज़ख में वञण वारन खां सवाल कंदा दियो खबर अज दोज़ख में छाजेला वञी रहा हो दोज़ख में छाजेला सड़ी रहा हो अल्लाह जो पाक कुरान करीम थो बुधाए उहे जहन्नम में वञण वारा पंहिंजे जन्नत वारन दोस्तन के जवाब ॾींदा कालू लम नकु मिनल मुसल्लीन न करे अज जहन्नम में प्या वञो जो असां नमाज को न पढ़ंदा होयासी नमाजुन में सुस्तियों कंदा होयासी अज़ान बुधी करे अणबुधी करे हलिया वींदा होयासी अज़ान जो जवाब भी कोन ॾींदा होयासी नमाज पढ़ण वारन के मुल्लो मुल्लो समझी हलिया वींदा होयासी उहे जन्नती चवंदा ॾियो खबर अज छो जहन्नम में वञो जवाब मिलियो त नमाज न पढ़ण जे करे अॼु असां जहन्नम में वञी रहिया आहियूं ऐ मुसलमान ए नौजवान सब कुछ तोखे याद आ फैसलो खुद कर मर्जी तुझी आ सब कुछ तोखे याद आ सब कैसा तू निभाई थो नथो निभाई त खुदा ऐ मुस्तफा सा नथो निभाई निंड मां रात जो जेडी मल अख खुलई थी अखन के मट गोडे पहरी मोबाइल तो कढी पहरी मोबाइल कढी दिसी थो त कहे दोस्त जी का मिस कॉल तक ना आई या गाल सच्ची आ नौजवानो
अगर दोस्त जी मिस कॉल आई आ को खास दोस्त दिल वारो आ उन जो उन मल अखियूं बहटे उन के फोन थो करी अगर वो फोन खणे थो उन के बाहूं थो बधी मुखे माफ कजा यार मुखा गलती थी वई अज मोबाइल मुजी साइलेंट ते लगल हुई मां तुजी कॉल कान बुधी न त यार ये कीअं थो थी सके रिंग लगे तो दोस्त जी फोन अचे ऐं मां न खणा ऐ मुजा मुसलमान नौजवान भा ए बाहूं तो बदे खुदा जे वास्ते कुछ गौर कर हिकड़े दोस्त रुगी हिकड़ी कॉल तू अटेंड न करे सकियो हई उन्हें जो उन्हें मल उन खा माफी तो वठी उन जो उन मल उन खा माजरत तो करी अगलो तो के चो तो यार एड़ी गाल कोने का तू मानी पोथो खाई तू चाहे पोथो पी पांजो मुंह मुबारक कोई थो ध्युई पहरी उन दोस्त खा माफी तो वठी खुदा जे वास्ते जवाब दे मस्जिद मां डीह में हिकड़ो दफो न 5 दफा तो के सद थींदो आ हय्या लसला हय्या लल फला मिस कॉल कान इंदिया पूरी कॉल इंदिया हिकड़ो दफो न इंदिया 5 दफा तो के सद थींदो आ कदे अंदर वारे पखी तो के सुजाग करे चयो आ तो ओ दोस्त जे हिकड़ी मिस कॉल ते अटेन नकण जे करे माफी वठण वारा अज 5 वक्त अल्लाह जे दरबार जी हाजिरी कान भराई थई मस्जिद जे अटेंडेंस कान लगाई थई नमाज कान पढ़ी थई वञी वञी मस्जिद में रोई पंहिंजे रब खां माफी घुर ऐ मुंहिंजा दोस्त 8 ॾींहं गुज़री वञन तुंहिंजे असांजे अखियुनि में ॻोढ़ो नथो अचे 8 ॾींहं छा महीना गुज़री वञन नमाज हली वई टके जे बराबर भी दिल में एहसास को नथो थे दिल में खौफ नथो थे दिल में ख्याल नथो थे आही केर मुसलमान हा ऐ मुसलमान छा दोस्त जे मिस कॉल जेतरी हैसियत भी तो वट नमाज जे अजान जी नाहे सुभान अल्लाह की जवाब दे न मुके खुदा जे वास्ते पांजे अंदर खां पुछ ऐ मुजा भा पांजे अंदर खां पुछ याद रख मुजा दोस्त अजीज अज जदे न तू अल्लाह जे पाक दरबार मां सदके बुधी अण बुधो तो करी बुधो रब जो कुरान मुजो अल्लाह तो जला फैसलो कहड़ो तो करे ऐ नमाज जी अजान बुधी कलमो न पढ़ण वारा नमाज जी अजान बुधी जवाब न दियण वारा नमाज जो अजान बुधी मस्जिद में न वञण वारा जे कुरान के सच तो समझी तहे अल्लाह जो कुरान बुध अल्लाह फरमायो वमन आरद अन जिक्री फइन लहू मईशतन दंका वनहशुरुहु यौमल क़ियामत आमा अल्लाह जो कुरान सच्चो आया ना जवाब दे गाल है ना अल्लाह जो कुरान सच्चो उन सच्चे कुरान जे अंदर सच्चे रब्बुल आलमीन जो फरमान ऐ सच्चे महबूब मुस्तफा जी पाक जुबान में आवाज आयो तवमन आरद अन जिक्री मुझे रब फरमायो ओ मां अल्लाह जो नालो बुधी मुंह फेराए वञण वारा मां अल्लाह जो सदड़ो बुधी मां अल्लाह जो नालो बुधी मुझे मस्जिद मां अज़ान बुधी करे अण बुधी करे वञण वारा अल्लाह जे ज़ात बाबरकात फरमायो फ़इन्न लहू मईशतन दंका मां
अल्लाह वायदो तो कया रब तो दसे कुरान में मां अल्लाह वायदो तो कया त जेको मां अल्लाह जे जिक्र के बुधी अणबुधो कंदो मुझे अज़ान के बुधी अणबुधो कंदो पाक कुरान करीम के बुधी अणबुधो कंदो मुझे महबूब मुस्तफा जे फरमान के बुधी अणबुधो कंदो मुझे बेनियाज रब फरमायो मां रब थी वायदो तो कया तो उन जी मां रिज़्क रोज़ी के तंग करे छडींदुसे छा कंदुसे गाल आए त सही त मां कुरान पढ़ा न छा कंदुसे अल्लाह तो चवे उन जी रिज़्क रोज़ी तंग कंदुस वनहशुरुहु इहा दुनिया में रब चे तो सजा दींदो मास तवा सा जे दिल में ख्याल आयो ओ करीम दाद त नमाज को न पढ़ंदो आ दौलत त केडी लगी पई थस ओ वली दाद नमाज जुमे जी भी को न पढ़ंदो आ दौलत केतरी घणी थस मुजो रब तो फरमाए इन तंग दस्ती मां अल्लाह जी ज़ात बाबरकात तवा के बुधाइण तो चाहा त मां अल्लाह उन जे दिल जो सुकून खत्म करे छडींदो हां दौलत केतरी भी हुजे से बंगुला मारियूं केतरा भी हुजन पर मुझो बेनियाज रब फरमाए तो मां अल्लाह जे पाक नाले के बुधी अणबुधे करण वारे जे ला मां अल्लाह उन जी जिंदगी के तंग करे छडींदो हां दुनिया जे अंदर वनहशुरुहु यौमल क़ियामत आमा ऐ क़यामत जे दिहाड़े मां अल्लाह उनके अंधो करे उथारी दुसे मता सुभाणे चवी तहे फकीर आशिक राजपुर सजन साईं जो गुलाम दीवानो ताहिरी पंहिंजे तरफ का रब जो कुरान बुध तो हाणे मनी न मनी तुझी मर्जी मुझो कम है अल्लाह जो कुरान खोले खोले बुधाइण मुझो अल्लाह तो फरमाए वनहशुरुहु यौमल क़ियामत आमा मुझे बेनियाज रब फरमायो क़यामत जे दिहाड़े उनके बेनूर करे उथारींदुस नाबीन करे उथारींदुस मुझे अल्लाह फरमायो उहो मां रब के सवाल कंदो क़ाल रब्बि लिम हशरतनी आमा वक़द कुन्तु बसीरा मुझे सुने करीम रब फरमायो जदे मौन के कयामत जे दी नाबीन करे उथारी दुसे ओ अर्ज कदो मुजा मौला अज मुखे नाबीन छो कयो थई मां त दुनिया में अखन वारो हुयुसे मां त दुनिया में सब कुछ दिसंदो हुयुसे मां दुनिया में सब कुछ बुधंदो हुयुसे ओ मुजा मौला ओ मुजा करीम रब जदे दुनिया में मुखे अखियों हुयूं हिते मुखे नाबीन छो कयो थई अल्लाह जो कुरान बुध मुझो बेनियाज रब तो फरमाए जदी मल दाहू करे मां अल्लाह के सजड़ा करे चवंदो मौला मुखे छो तो नाबीन करी मां अल्लाह उनके जवाब दींदुस क़ाल कज़ालिक अततक आयातुना फनसीतहा वकज़ालिकल यौम तुनसा मुझे बेनियाज रब फरमायो जदे दाहू करे चवंदो मौला अज मुखे कायनात जे सामो अंधो छो कयो थई ओ मुजा करीम रब मां त दुनिया में भी अखिन वारो होयोसे दुनिया में भी ॾिसंदो हुस रब जो जवाब दींदो मां याद कर
मां चवंदो मास कज़ालिक अततक आयातुना फनसीतहा। रब जदो चवंदो मास त याद कर कुरान पढ़ण वारे कुरान पढ़ियो पे तो कनन सा बुधो पे अखिन सा तो डिठो पे अखिन सा दिसी करे ऐं कनन सा बुधी करे तो मां अल्लाह जे हुक्मन के बुधी अणबुधो करे छड़ियो। मस्जिद साम्हूं हुई दिसी पियो त निमाज जो टाइम थी वयो आ। निमाज़ी निमाज पिया पढ़नि उन्हनि खे दिसी अण डिठो करे छड़ी। अज मां अल्लाह भी वाइदो तो कया तोखे दुनिया में मां अल्लाह बिरघो रसो ॾेई छड़ियो हो मगर तो उन जो कदर को न कयो। मुझे ज़ात जे हुक्मन के मां अल्लाह जे निशानन के दिसी अण डिठो तो कयो। वकज़ालिकल यौम तुरसा। अज मां रब जी बादशाहिया अज मां रब जी कहारी कोरट कायमा। अज मां अल्लाह भी तुझी गाल के बुद्धि अणबुधो करे तो छन्या छो त तो भी मुझे आयतुन सा इए कयो हुयो। ऐ मुसलमान जवाब दे पो केर उते तुझो सहारो थींदो। जवाब दे इन मुश्किल घड़ी में जॾहिं रब जे तरफ खां भी तोखे जवाब मिली वञे अल्लाह भी चवे अज अंधो करे तो उथारे मुझे आयतुन के बुद्धि अणबुधो कयो हई। मां अल्लाह जा अज़ान बुद्धि अणबुधा कया हई। नमाज़न के दिसी मुल्लो चई हलियो वे। रब तो फरमा